नासिन वाधुआ हैदराबाद वटि नेशनल हाईवे मथां पुल तामीर थियण बाद इलाइक़े वासियुनि जो हिकु अहम मसइलो हल थी वियो आहे। मक़ामी माण्हुनि मुतालबो कयो आहे त अहिड़ियूं पुलियूं सिंध जे ॿियनि ज़िलनि में बि ठाहियूं वञनि त जीअं जानी नुक़सान खां बची सघिजे। वधीक तफ़सील इरफान अली बुघियो जी हिन रिपोर्ट में। हिन दुनिया जो अठों अजूबो आहे नई का अनोखी पुल। हाँ, एतिरो सो ज़रूर आहे जो हिनखे हिकु मिसाल करार ॾेई सघिजे थो जो अहिड़ियुनि पुलियुनि जी सॼी सिंध जे हाईवेज़ ते सख़्तु ज़रूरत आहे। हादसनि, जानी नुक़सान ऐं मक़ामी माण्हुनि जो तमामु घणो वक़्तु ज़ियान करण बाद नेठि वाधुआ बाईपास हैदराबाद ते हीअ लोही पुल तामीर थी। नेशनल हाईवे अथॉरिटी पारां तामीर करायल हिन पुल तां हाणे न रुॻो मक़ामी माण्हू पंधु पर मोटरसाइकिलुनि ते चढ़ी बि नेशनल हाईवे खे क्रॉस कनि था। बाईपास जे हिन पॉइंट ते पुल न हुजण सबबि कासमाबाद जे मक़ामी माण्हुनि खे सख़्तु तकलीफ़ दरपेश हुई, जॾहिं त हादसा मामूल हुजण करे ॻरो जानी नुक़सान बि थींदो रहंदो हो। सर तमामु बहितरीनु कमु कयो अथनि, जेको आवाम खे लाज़मी शइ खपी पए उहा सुठो कमु कयो अथनि। इहा शइ अञा वधीक करणु खपे। कहिड़ी सहूलियत थी आहे? सर असांखे अचण वञण जी सहूलियत आहे। हेठां रोड सॼो भॻल आहे, उन जो पाणी ख़तमु नथो कराइनि, न उहो रोड ठाराए थो वञे। अचण वञण जी आवाम लाइ ॾाढी तकलीफ़ आहे। पुल ठहिण जो फ़ाइदो काफ़ी असांखे थियो आहे अब्दुल्ला कार्ड वारनि खे, पर अञा ॿिया बि काफ़ी इशू हिन में आहिनि। सर हिनखे थोरो अञा वेकिरो करे ठाहिनि। अच्छा, इहो ॿुधायो त हादसा वग़ैरह घटिया हिन खां पोइ? हा, उन खां पोइ काफ़ी बचाव आहे माशाअल्लाह। हादसा वादसा कोन था थियनि हींअर, ऐं तकलीफ़ूं कोन, टाइम असांजो ख़राबु थींदो आहे न ॾाढो। रोड क्रॉस करण में असांखे टाइम लॻंदो, हाणे टाइम कोन थो लॻे, रोज चढ़ी परियों पतो वठंदा आहियूं। हैदराबाद में वाधुआ बाईपास वटि पुल त ठही वई, पर सॼी सिंध जे हाईवेज़ ते हिन क़िस्म जी पुलियुनि जी सख़्तु ज़रूरत आहे। मुल्क जे ॿियनि सूबनि में हाईवेज़ ते हिन क़िस्म जूं पुलियूं वॾे तादाद में मौजूदु आहिनि, पर सिंध अंदरि ही कमु अनोखो लॻे थो। सिंध जे हाईवेज़ ते पुलियूं न हुजण सबबि हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। गॾोगॾु पंधु तोड़े मोटरसाइकिलुनि ते ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खे सख़्तु परेशानीअ जो मुंहुं पिणु ॾिसणो पवे थो। असांजे सिंध में तक़रीबन हर डिस्ट्रिक्ट ऐं तहलके में ठहणु खपनि, छो त असांजे सिंध वासियुनि खे काफ़ी तकलीफ़ आहे। असांजा सिंधी माण्हू वीचारा सादा आहिनि, पोइ तकलीफ़ुनि में वक़्तु गुज़ारे वञनि था, पर असांजा सियासी कामोरा जेके आहिनि सभु पंहिंजे पेट भरण पूरा आहिनि। हिते असांजे आवाम खे केरु ॾिसे ई कोन थो। आवाम सां वरी तकलीफ़ आहे, तमामु घणो हज़ार आहे असांजे सिंध वारनि सां। जेके असांजा जेके चीफ आहिनि न, उहे सुस्त आहिनि, इन जे करे असां पहुची आहियूं। फुर्ती वठनि, फुर्ती जा वठनि, सचाई ॾेखारीनि, ईमानदारी सां कमु, ईमानदारी सचाई ॾेखारीनि, सभु कमु थी। तव्हां किथे जा असुल? असुल मेड़ जा, हाणे कासमाबाद में रहंदा। अच्छा, पाण जे इंडस हाईवे ते माना हिननि पुलनि जी तमामु घणी ज़रूरत आहे, मतिलबु जामशोरे खां लाड़काणे शिकारपुर ताईं, उन बारे में छा चओ? ज़रूरतूं घणियूं आहिनि असांखे, माना खपे गवर्नमेंट खे त पुलूं ॾे बाईपास खे, माण्हुनि जी सहूलियत करे। सिंध जे माण्हुनि लाइ मोतमार बणियल हाईवेज़ में वॾे पैमाने ते सुधार आणण जी ज़रूरत आहे। सरकार खे फौरी तौर घटि लाॻत में तयारु थींदड़ हिननि पुलियुनि खे सॼी सिंध में तामीर करणु घुर्जे त जीअं सिंध जे माण्हुनि जो ही अहम मसइलो हल थी सघे।